उडेरोलाल मां ख़बर ॾींदारो त बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां सैयद मुश्ताक अहमद शाह जे बंगले ते कार्नर गॾिजाणी रखी वई, जंहिं में राजपूत बिरादरी, शेख बिरादरी, शीदी बिरादरी, खसकेली बिरादरी समेत उडेरोलाल जे केतिरनि ज़ातुनि मुश्ताक अहमद शाह जे पैनल ते बीठल उम्मीदवारनि ज़िला काउंसिल मटियारी जो उम्मीदवार सैयद सरदार शाह, यूसी उडेरोलाल जे चेयरमैन जो उम्मीदवार सैयद असफंद यार शाह ऐं वाइस चेयरमैन राशिद राजपूत जी भरपूर हिमायत जो ऐलान कयो। उन मौक़े ते सैयद मुश्ताक अहमद शाह गॾिजाणी खे ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 5 सालनि में यूसी उडेरोलाल विलेज में असां केतिरा ई तरक़ियाती कम कराया आहिनि, जंहिंजो मिसाल तव्हां जे साम्हूं आहे। अलबत्ता हिन भेरे पार्टी क़यादत तरफ़ां असांखे नज़रअंदाज कयो वियो आहे, जंहिं ते हिन भेरे पंहिंजे बीठल उम्मीदवारनि जो निशान ढॻो आहे। मुंहिंजी यूसी उडेरोलाल जी आवाम खे गुज़ारिश आहे त हिन भेरे ढॻे ते ठपो हणी पंहिंजे पैनल खे कामयाब कराईंदा त जीअं उडेरोलाल जी आवाम जी ख़िदमत करे सघिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।